दरगाह हज़रत मखदूम सैदी मूसाणी जे नज़राने जूं पेतियूं 90 ॾींहनि बाद खोलियूं वयूं, जंहिंमां तक़रीबन 18 लख रुपयनि जो नज़रानो निकितो। तफ़सील मूजिब दरगाह सैदी मूसाणी जे नज़राने जे पैसनि जी ॻणप थी, जंहिंमें औकाफ़ खाते जे बाला ऑफिसर शरीक थिया। औकाफ़ खाते जो एडमिनिस्ट्रेटर कलीमुल्लाह सूमरो, एडमिनिस्ट्रेटर इरशाद समो, मैनेजर हैदराबाद मोहम्मद अली शाह सलीम कनासरो, अकाउंटेंट ऑफिसर दरगाह जो मैनेजर असलम शर, नायब मैनेजर हमज़ो भट्टी, दरगाह गेट इंचार्ज मोहम्मद मिठल नारेजो ऐं सहाफ़ियुनि जी निगरानी में नज़राने जूं पेतियूं खोलियूं वयूं, जिन मां 13 कलाक मुसलसिल ॻणप खां पोइ पैसनि जो तादाद 17,99,850 रुपया नज़रानो निकितो ऐं दरगाह में पयल पुराणे दौर जा सोना हार पिण लाथा विया, जिन जी तौर ऐं रक़म सोनारे खां कराइण जो पिण चयो वियो। घणी देर थियण बाद सोन वापसि पेतियुनि में रखियो वियो। ईंदड़ महीने में सोनारो घुरायो वेंदो, पोइ रक़म कराई वेंदी। यादि रहे त नज़राने जी ॻणप अधु में बंदि कई वई हुई ऐं बग़ैर ॻणप जे पैसा बंदि कया पिया विया त CNN न्यूज़ जे रिपोर्टर जी सख़्त सवालनि खां पोइ औकाफ़ ऑफिसरनि तरफ़ां धमकियूं पिण ॾिनियूं वयूं ऐं मोबाइल पिण खसी वई हुई, जंहिं बाद ॻाल्हियूं थियण खां पोइ ॿीहर ॻणप शुरू करे मुकमल कई वई।